अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनट। सकरन अल ख़िदमत फाउंडेशन पाकिस्तान पारां तलका सकरन सदर कुंवर राशिद मुकरम हर साल जियां हिन साल सकरन जे आस पास रहंदड़ ॻोठनि में मच्छरनि खां बचाव लाइ मिसकिन ग़रीब ख़ानदाननि में मच्छरदानियूं तक़सीम कयूं। उन मौक़े ते HRJDO जो रिपोर्टर दिलदार चांडियो सां अल ख़िदमत फाउंडेशन करण जी टीम ॻाल्हाईंदे चयो त मां दिलदार चांडियो HRJDO न्यूज़ सकरंड अॼु अल ख़िदमत फाउंडेशन जे तरफ़ां ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ चांडियो में ग़रीब मिसकिन खे मच्छरदानियूं तक़सीम कयूं। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मोहम्मद सिद्दीक़ चांडियो जेको दरिया जे बंद जे भरिसां आहे, मड खां निकिरी अॼु हिते आयासीं। असल में ॿाराड़ी में गुरबत तमामु घणी आहे। अल ख़िदमत फाउंडेशन उन्हनि ग़रीब माण्हुनि ते ताईं जिथे उन्हनि खे मच्छरदानियूं नथियूं मिलनि, जिथे मलेरिया जो तमामु घणो मसइलो आहे, हुते कोशिश कयूं था त उन्हनि ग़रीबनि खे हुते ॻोठ में पुॼाए मच्छरदानियूं ॾियूं, जीअं हू मलेरिया खां अॻु में मलेरिया जे बचाव जो बंदोबस्त। चांडियों में अल ख़िदमत की पूरी टीम सदर अल ख़िदमत राशिद मुकरम के साथ तशरीफ लाई है। यहाँ का एक फ़र्द है, हमारे दोस्त हैं दिलदार चांडियो। उन्होंने हमें इत्तला की कि यहाँ पर जो गुरबा की तादाद बहुत ज़्यादा है और मलेरिया का और से मच्छरों का मसला बहुत है, इसके इस तरह के केसेस भी सामने आए। तो हमने फ़ौरन से इस चीज़ पर प्लान किया और प्लान के तहत हम यहाँ पर तशरीफ़ लेकर आए। तो हमने काफ़ी सारे लोगों में घरों में जो है मच्छरदानी अल ख़िदमत की वधीक ख़बरें अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।